सही। ज़ैन रज़ा बलोच साहब असांखे इहो बि ॿुधायो त जीअं मां ज़िक्र कयो त गुडी चांडियो जो जेको केस आहे ऐं पुठियनि ॾींहंनि में असां पिंकी वारो केस बि ॾिठो पिए, पोइ इन्हनि ॿिन्हिनि केसिस में केतिरो फ़र्क़ु आहे? ॾिसो, हू जेकी कराची जी ॻाल्हि कयो था त हू हिकिड़े स्पेसिफिक के चऊं के एरिया, जीअं हिते गुडी चांडियो जो असां चऊं त हू प्योरली एजुकेशन इदारनि में जेका शागिर्द आहिनि उन्हनि खे थ्रू पंहिंजे नेफ्यू हू सप्लाई कंदी हुई। पिंकी जो वरी थोरो जेको आहे सो स्कोप हुनजो थोरो वधीक हो, हुनजो एरिया ईअं चऊं कि हुनजो वधीक हो। वो डिफरेंट माण्हुनि खे, एलीट क्लास खे जेको मीडिया ते असां ॾिसूं पिया त हू विकिरो कंदी हुई। ही गुडी चांडियो जेको असां इंटरोगेट कयो, जेको असांखे सोर्सिस ॿुधाइनि थियूं त ही गुडी चांडियो स्पेसिफिक तालीमी इदारनि में मंशियात विकिरो कंदी हुई थ्रू हर नेफ्यू। ज़ैन रज़ा बलोच साहब, अवां खां हिकिड़ो सवाल मां करणु चाहींदसि त ॿुधो आहे त कुझु पुलिस अहलकार भी इन में शामिल आहिनि ऐं तव्हां ॿुधायो अक्सर इहो चयो वेंदो आहे त अहिड़ो मंशियात जो जेको सिलसिलो हले थो पुलिस अहलकारनि जे नॉलेज खां सवाइ हली बि नथो सघे, पोइ इन में केतिरी सच्चाई आहे? ऐं तव्हां ॿुधायो था छा मतिलबु इन में वाकई पुलिस अहलकार बि इन में के आहिनि जेके शामिल आहिनि या न आहिनि, छा चवणु चाहींदव? ॾिसो, बदकिस्मती सां इहा शइ बिल्कुलु आहे कि ब्लैक शीप असांजे डिपार्टमेंट में जेकी रिपोर्ट्स असांखे मिलियूं पे डायरेक्टली त न, बट इनडायरेक्टली असां चऊं कि वो इन्वॉल्व आहिनि। ऐं जीअं असांखे ख़बर पई इन सिलसिले में कि असांजा कुझु अहलकार इन शइ में इन्वॉल्व आहिनि, मिक्सडअप आहिनि, त उन्हनि ते असां पंहिंजी वॉच रखी। ऐं जीअं असांखे इहा शइ ख़बर मतिलबु कंफर्म थी कि दे आर इन्वॉल्व, त उन्हनि जे ख़िलाफ़ असां डिपार्टमेंटल एक्शन भी कयो, लीगल भी एक्शन भी कयो। इन विच में टिनि महीननि जे पीरियड में जेकी असांखे शइ ख़बर पई कि असांजा बदकिस्मती सां जेका अहलकार आहिनि उहा ऑब्वियसली डायरेक्टली त न, इनडायरेक्टली उहा इन्वॉल्व हुआ। पोइ उनजे मथां असां डिपार्टमेंटल एक्शन भी खयो ऐं जेको आहे सो लीगल एक्शन भी उनजे मथां इनिशिएट कयो वियो आहे। 3 महीने जे पीरियड में असांखे बदकिस्मती सां इहा असांखे रिपोर्ट थी कि असांजा कुझु हेठे लेवल ते पुलिस अहलकार उहा मिक्सडअप हुआ इन्हनि मंशियात फरोश ऐं गुटका मावा फरोश सां।